जो तारे तो भाई, 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 जो तारे तो भाई। संतन जो आए संग सचो, संतन जो आहे संग सचो, कर तू सदाई, कर तू सदाई। जो तारे तो भाई, जो तारे तो भाई, जो तारे तो भाई, जो तारे तो भाई। सत्संग मंझा नीच ऊंच मनुष्य तरीव्या, सत्संग मंझा नीच ऊंच मनुष्य तरीव्या, सत्संग मंझा ऊंच नीच मनुष्य तरीव्या, सत्संग मंझा नीच ऊंच मनुष्य तरीव्या। तिन जा जन्म जन्म संदा पाप टरीव्या, तिन जा जन्म जन्म संदा पाप टरीव्या, तिन जा जन्म जन्म संदा पाप टरीव्या, तिन जा जन्म जन्म संदा पाप टरीव्या। दुख दर्द में सत्संग सदा थे थो सहाई, दुख दर्द में सत्संग सदा थे तो सहाई। जो तारे तो भाई, 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 जो तारे तो भाई। हा संतन जो आहे संग सचो, संतन जो आहे संग सचो, कर तू सदाई, कर तू सदाई। जो तारे तो भाई, जो तारे तो भाई, जो तारे तो भाई, जो तारे तो भाई। शुभ कर्म सत धर्म में सत्संग लगाए, शुभ कर्म सत धर्म में सत्संग लगाए, शुभ कर्म में शुभ कर्म सत धर्म में सत्संग लगाए, शुभ कर्म सत धर्म में सत्संग लगाए। अज्ञान संधिय निंद माथो तुरत जगाए, अज्ञान संधि निंद मातो तुरत जगाए, अज्ञान संधिय निंद माथो तुरत जगाए, अज्ञान संधि निंद मातो तुरत जगाए। सत्संग दिल जी करे, सत्संग सदा दिल जी करे साफ सफाई, सत्संग सदा दिल जी करे साफ सफाई। जो तारे तो भाई, जो तारे तो भाई, जो तारे तो भाई, जो तारे तो भाई। संतन जो आहे संग सचो, संतन जो आहे संग सचो, कर तू सदाई, कर तू सदाई। जो तारे तो भाई, जो तारे तो भाई, जो तारे तो भाई, जो तारे तो भाई।
भाई जो तारे तो भाई जो तारे तो भाई जो तारे तो भाई संतन जो आहे संग सचो संतन जो आहे संग सचो कर तू सदाई हो कर तू सदाई तारे तो भाई जो तारे तो भाई जो तारे तो भाई जो तारे तो भाई सतसंग माहि गंगा आदि तीर्थ वसन था। मैं अक्सर मां सत्संग माय गंगा दीदी वसन था सतसंग माहि गंगा आदि तीर्थ वसन था। सत्संग माय गंगा दीदी वसन था सतसंग मंझा पाप विघ्न ताप नसन था। सत्संग मंझा पाप विघ्न ताप नसन था सतसंग मंझा पाप विघ्न ताप नसन था। सत्संग मंझा पाप विघ्न ताप नसन था सतसंग अंदर रिद्धि सिद्धि आहे समाई। सत्संग अंदर रिद्धि सिद्धि आहे समाई जो तारे तो भाई जो तारे तो भाई जो तारे तो भाई जो तारे तो भाई संतन जो आए संग सचो संतन जो आए संग सचो कर तू सदाई हाँ कर तू सदाई जो तारे तो भाई जो तारे तो भाई जो तारे तो भाई जो तारे तो भाई फल अश्वमेध यज्ञन मझा जोई मिले तो फल अश्वमेध यज्ञन मंचा जोई मिले तो फल अश्वमेध यज्ञन मझा जोई मिले तो फल अश्वमेध यज्ञन मंचा जोई मिले तो फल अश्वमेध यज्ञन मझा जोई फल अश्वमेध यज्ञन मंचा जोई मिले तो सतसंग देह कपेर कर्ण सांसो मिले तो सत्संग रे कबीर कर्ण सांसों मिले तो सतसंग देह कपेर कर्ण सांसो मिले तो सत्संग रे कबीर कर्ण सांसों
प्रिय का सत्संग जिया वर्ती वटाई जो तारे तो भाई, जो तारे तो भाई, जो तारे तो भाई, जो तारे तो भाई संतन जो आए संग सचो, संतन जो आए संग सचो कर तो सदाई हो कर तू सदाई जो तारे तो भाई, जो तारे तो भाई, जो तारे तो भाई, जो तारे तो भाई प्रेम सां चओ श्री राम। श्री राम प्रेम सां चओ श्री राम। राम सतनाम साखी, सतनाम साखी सतनाम साखी, सतनाम साखी सतनाम साखी। सतनाम साखी बोलो सतगुरुदेव भगवान की। की जय जाड्यम धियो हरति सिंचति वाचि सत्यम मानोन्नतिम दिशति पापमपा करोति। सत्संग आहे इहो माण्हू लाइ छा करे सघंदो आहे, घणेई कुझु कंदो आहे। पहिरीं पहिरीं सत्संग में अचण सां धीरे धीरे माण्हूअ जी ॿुधी शुद्ध थींदी आहे, जेका सभिनी खां वधीक आहे। ईअं चवंदा आहिनि त भॻवान सम्झो ॿिनि ॼणनि खे दर्शन ॾिनई, हिकिड़ो सिंधीअ खे ऐं हिकु ॿिए कंहिंखे बि सम्झो, या ईअं खणी सम्झो भई हिकिड़ो हिंदूअ खे हिकिड़ो ॼट खे ॾिनई। त चई छा आहे तो वटि कहिड़ी शइ आहे जेका असांखे ॾींदे? चई मूं वटि हिकु ई शइ आहे, पर सम्झो ॿ शयूं आहिनि, हिकु ॿुधी आहे, हिकु ॿधी आहे। जे सिंधीअ में लिखिबो त ऊ जी मात्रा हटायो, ॿधी ऐं ॿुधी साॻियो पढ़िबो, मात्रा न ॾिजे त सिंधीअ या सम्झो हिंदू उन चयो त मूंखे भई अकुलु खपे, ॿुधी खपे, सम्झ खपे, सुठी ॻाल्हि आहे। ऐं वरी ॿियनि चयो त असांखे ठीकु आहे ॿधी ॾेई छॾ, एकता ॾेई छॾ, त हुननि खे एकता मिली। हक़ीक़त में ॿुधी जेका आहे सभ खां सुठी आहे। जंहिं माण्हू खे ॿुधी आहे उहो एकता करे सघंदो, जंहिं माण्हू खे ॿुधी न आहे उहो एकता न करे सघंदो। पर असांखे ॿुधी अधूरी आहे या कुॿुधी आहे या खोटी ॿुधी आहे, त खोटी ॿुधीअ सां ई माण्हू पाण में भई प्रेम नथो करे। जे सदॿुधी हुजे त माण्हू सदॿुद्धीअ सां सुमत सां हमेशह साओ थींदो आहे। इहा ई हिकिड़ी वॾी संपत्ति आहे। रामायण में लिखियलु आहे त ॿ शयूं आहिनि, हिकिड़ी सुमति आहे, हिकिड़ी कुमति आहे। कुमति हूंदी आहे त पोइ माण्हूअ खे तकलीफ़ ॾिसणी पवंदी आहे। उते दुनिया भर जा जेतिरा बि दुख आहिनि, जेतिरियूं बि तकलीफ़ूं आहिनि, उहे माण्हू खे अची वेंदियूं आहिनि। सफ़ाई हुजे त ख़ाली आवाज़ु वधीक न खपे। प्रेम सां चओ श्री राम। ऐं जेकर माण्हूअ खे सुमति आहे त उते हर तरह जा सुख थींदा आहिनि। जहाँ सुमत तहाँ संपत नाना, जहाँ कुमत तहाँ विपत निधान। जिते कुमति हूंदी आहे उते हर तरह जा दुख हूंदा आहिनि, जिते सुमत हूंदी आहे सभु तरह जा सुख हूंदा आहिनि। उहा त मूं तव्हांखे जेका ॻाल्हि ॿुद्धीअ जी ॿुधाई भई असांखे ॿुधी आहे, पर ख़ाली अहिड़ी कहिड़ी ॿुधी आहे, कहिड़ो अकुलु आहे? दुनिया जी ॿुधी आहे, सुमति कान्हे। दुनिया जी ॿुधी छा थींदी आहे? भई मां हिन खे दोखो कीअं ॾियां, हिन जा पैसा मां कीअं ख़र्चु कयां। अॼुकल्ह दुनिया में इहा ॻाल्हि हली रही आहे। असां दुकानु वठंदा आहियूं, पोइ दुकान ते धंधो भले असां वटि 4 ग्राहक अचनि, पर चैनी जो सुर लाइ रखी छॾियूं। ईअं न चवंदासीं भई 400 ग्राहक अचनि, रुपयो हिकु मां कमायोसीं त 400 रुपया कमायासीं, इहा न खपनि। पर 4 ग्राहक अचनि, 100 रुपया हिकु मां कमायूं त 400 साॻिया थी वेंदा। ओतिरो हिसाब असांजो हली विया। हीउ मां 100 छो थो ॿुधायां,
मां भी थोड़ो पुराने ज़माने जो आहियां, एतिरो जंप नथो लॻाए सघां। अॻे जेका शइ रुपए में ईंदी हुई उहा सिधी हींअर 1000 रुपए ते बि अचे थी, 100 रुपए ते बि अचे थी, जहिड़ो जहिड़े शइ जो अघु हुजे। सम्झो भई मुंहिंजे पीउ शादी कई त 13 रुपए तोलो सोन वरितो हुई, गेनी वरिती हुई। हाणे 13 सैं कान्हे, सोन तोलो 13 सैं कान्हे, 13,000 बि कान्हे। हा 26,000 हूंदो मिसाल, 30,000 जेतिरी सम्झो, मूंखे ख़बर कान्हे, पर माना हिकिड़ी ॻाल्हि थो चवां त किथे 13 रुपया, किथे 100 न 1000 न, उन जा बि डबल, माना 2000 गुणा ॻाल्हि वधी वई। ईअं न 2000 गुणा, एॾो जंप केरु लॻाए सघे, ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे। पर जेके हाणे हलनि था उन्हनि जो वरी किथे ॻाल्हि पहुचंदी। ईअं मां हिन खां अॻिते घणी तिखी ॻाल्हि ॾिसी चुको आहियां। अमेरिका जे भरिसां हिकिड़ो पेरू शहर आहे ऐं ॿियो लीमा शहर आहे, नालो आहे उनजो, पेरू शहर जो नालो आहे। हिते वरी पेरू जैतून खे चवंदा आहिनि, लीमा खाइण जा थींदा आहिनि, ऐं उते वरी लीमा शहर जो नालो आहे। जंहिंखे बि ख़बर हुजे, जेके उतां थी आया हूंदा उन्हनि खे ख़बर आहे, उहे ग़रीब मुल्क आहे। हाणे उन लीमा जो नोट आयो 50,000 रुपए जो। घणे जो आयो? 5 ऐं 40, 5 लिखियल हा, माना 5 उन में डिजिट हा, हिकिड़ो 5 लिखियल हो ऐं 4 वरी ॿुड़ियूं लिखियल हुई। मूंखे नोट ॾिननि, मुंहिंजो हीउ ॾिस, मूंखे चयनि हीउ घणे जो नोट आहे? मां जो 50,000 लिखियल आहे। चई हिन जी घणा भई तूं क़ीमत लॻाए सघी थो, भई घणो हिन खे डिक्रीज़ करे सघी थो। अमेरिका जो 50,000 बराबरि कोन आहिनि, त उन जी क़ीमत हुई हिंदुस्तान जा छड़ा 5 रुपया, हिंदुस्तान जा छड़ा 5 रुपया। घणी उन्हनि क़ीमत घटाई। ईअं कोन्हे भई हिते हिंदुस्तान जी क़ीमत जेको रुपयो चवंदा आहिनि भई घटि आहे, घटि आहे, ॿियनि जा अञा बि वधीक हिसाब किताब हलंदो आहे डॉलर जे पुठियां। अञा ताईं बि हेतिरा ॾींहं थी विया आहिनि, हेतिरा साल थी विया आहिनि, असां डॉलर जे पुठियां हलंदा आहियूं। जेको बि आहे डॉलर कंहिंजे पुठियां अञा ताईं हलियो न आहे। जॾहिं हलंदो तॾहिं ॻाल्हि ॾिसबी। प्रेम सां चओ श्री राम। 4 ॿुड़ियूं हुननि कटे छॾियूं। हाणे 5 रुपया आहिनि, 5 नोट मटे छॾियनि, ॿुड़ियूं बि कटे छॾियनि, 4 ॿुड़ियूं घटाए छॾियनि। हाणे हींअर सम्झो काई शइ हुजे 50,000 रुपए, हिते 1.5 लख रुपए जी हुजे ऐं 4 ॿुड़ियूं कटे छॾियूं, 5 रुपए में मिले, घणी सस्ताई थी वई। उहो मुंहिंजे ॾाॾे जी बि ॾाॾी जी सस्ताई थी वेंदी। छा चयमि? मुंहिंजे ॾाॾे की जे खां बि अॻु ॾाॾे जी जेका सस्ताई हुई उहा ईंदी, मुंहिंजे ॾाॾे वारी न ईंदी, उन खां बि जेका अॻु सस्ताई हुई ॾाॾे खां उहा ईंदी। पर भई संसार में केतिरो बि केरो वधे, इहे पैसा हिते ई आहिनि, ॿुड़ियूं हिते ई आहिनि, इन सां कोई मतिलबु न थींदो। हिन संसार में माण्हू खे सद्बुद्धि आहे त सभु कुझु आहे। मकान चाहे रुपए, हिकिड़ो गांव में आहे 1 लख रुपए जो मकान आहे, उन में बि रहणो आहे। ऐं केरु बम्बईअ में 10 करोड़ जो मकान बि आहे, उन में बि उनखे रहणो आहे। जेतिरो सम्झो आहे कोन, 10 करोड़ मां ॾाढा घणा थो चवां, पर सम्झो भाई हूंदा 10 करोड़ जा, ओड़ा वरी कोई 1000 मकान कान हूंदा, उहे वरी थोरा हूंदा। उते बि भई करोड़ ताईं मकान मिलंदो आहे, 50 लखे ताईं मिलंदो आहे, 25 लखे ताईं मिलंदो आहे, 10 लखे ताईं मिलंदो आहे, बम्बई जी कहिड़ी बि कुंड में। ऐं साइड एरिया कुझु कोन थो चवां, प्रेम सां चओ श्री राम। पर कहिड़े बि मकान में रहणो ई आहे। ॿियो बि कुझु आहे? अञा बि केरु हांगकांग में चए, अमेरिका में चए मूंखे भई हेतिरनि डॉलरनि जी बिल्डिंग आहे, मिलियन जी आहे, बिलियंस जी आहे, जेतिरी बिल्डिंग वॾी वठे, रहण खां सवाइ ॿियो छा? हुन सुम्हंदो त उन ई पलंग ते न, जहिड़ो पलंग हुजे। पोइ निंड अचेसि या न अचेसि, इहो ठेको तव्हां बि न खयो, मूं बि न खयो। फुटपाथ ते बि अची सघंदी आहे, ऐं ओतिरे अहिड़े पलंग ते, अहिड़े गादले ते, अहिड़े एसीअ वारे बिल्डिंग में अलाए निंड अचे न अचे, कोई ठेको न आहे, कोई पकी ॻाल्हि कान्हे। प्रेम सां चओ श्री राम। संतनि जे संग में माण्हूअ खे सद्बुद्धि मिलंदी आहे, इहा हिकिड़ी सम्झण जी ॻाल्हि आहे। पर इहा कोई सद्बुद्धि कोन्हे त मां भई कंहिंखे ठगी अचां, कंहिंसां बेईमानी करे अचां, कंहिंजी जेब कतरी अचां, कंहिंजी अखियुनि में मिर्च विझी अचां। जेकर इहा ॿुधी आहे त इहा दुख वारी ॿुधी आहे। छा चयमि? जेकर असांजी इहा ॿुधी आहे त भई मां दुकानु खोलियो आहे, हाणे ग्राहक आयो आहे, इन खे आयो यार बणियो, रोज़गार चवंदा आहिनि,
भई मुंहिंजो यार आयो आहे, दोस्त आयो आहे, हाणे हीअ त कोई अघु घटा वधि कंदो कोन। 5000 जो माल वठंदो 2000 जो माल ॾेई छॾीसि 5000 में, 3000 असां हिकु ई ॾींहं में 3000 कमाए, हिकिड़े ई माण्हू मां कमाया। अॼुकल्ह इहा नीति हले पई जेका दुख वारी आहे, जंहिं करे सभु दुखी आहिनि। इहा नीति कोन्हे भई चइबो आहे भई अटे में लूणु, छा चवंदा आहिनि, अटे में लूणु। तव्हां फुल्को खाईंदा आहियो त फुल्के में तव्हां लूणु विझंदा ई न आहियो, घणा त न विझंदा आहिनि, पर के वरी विझंदा बि आहिनि। पूरीअ में त विझंदा ई आहिनि, त पूरीअ जो अटो ॻोयो, पूरीअ जे अटे में लूणु घणो विझो, मिसाल। पर जेकर उल्टो कयूं, लूण में ई अटो, ओड़ो ई हिसाबु। अॼुकल्ह लूण में अटो आहे त इन करे सभु दुखी आहिनि। ऐं जेकर जॾहिं इहे इन खे उबतो कंदा, अटे में लूण जेतिरो हिसाबु हलंदो त कोई दुखी कोन थींदो। भले बम्बई में शइ मिले, अमेरिका मिले, अफ्रीका में मिले, किथे मिले, नफ़ो त ओतिरो ई आहे न। पर ईअं कोन्हे खाली तव्हांजो हिसाबु आहे, सॼी दुनिया जो हिसाबु ईअं आहे। मूंखे हिकिड़ो ॿुधाए पियो भई सरकार खे 30 रुपए में पेट्रोल ख़रीद पवंदो आहे ऐं उन ते वरी 45 रुपया टैक्स हणंदा आहिनि, 75 रुपए लीटर विकिणंदा आहिनि। अलाए कूड़ अलाए सच आहे, मूंखे ख़बर न आहे छा चए। अॼु टैक्स कढाए छॾे। मिसाल हिकिड़ी ॻाल्हि सम्झण जी आहे, भई सरकार अॼु खां 45 कढी छॾे, 30 रुपए लीटर साॻियो पुराणे ज़माने वारो, पुराणे ज़माने में त 3 रुपया हो, पर सम्झो लीटर करे, त सरकार खे बचति थींदी या नुक़सानु पवंदो? हिकिड़ो तव्हां खां थो पुछां, भले इकोनॉमिक्स खे लॻाए हिसाबु उन्हनि जो बि। छाकाणि त सभिनी ख़र्चनि में उन्हनि जा ख़ाली टैक्स या ख़ाली हिकु जॻह ते 45 रुपया न मिलिया न पेट्रोल, ॿियो त सभु मिले ई थो। त हुननि जा वरी ख़र्च जेके आहिनि सभु अधु थी वेंदा। हली जिते करोड़नि जो ख़र्चु अधु करोड़ थींदो, हिन मां हीअ जॻह भई 25 लख कोन कमाईंदा हूंदा, मिसाल हिसाबु लॻाए। पर ईअं खपे ई न, हर कंहिंखे पंहिंजो पंहिंजो रस्तो आहे। यको टोटल पोता मेल कंहिंखे हिसाबु किताबु लॻाए करे हले त ईअं केर बि न हलंदो आहे। अॼु असांखे ॿुधी आहे, छाजी ॿुधी आहे, कहिड़ी ॿुधी आहे? अहिड़ी ॿुधी आहे त मां हिन खे दोखो कीअं ॾियां, हिन सां बेईमानी कीअं कयां, हिन जा पैसा हड़प कीअं कयां, हिन खे ठॻियां कीअं, हिन खे कहिड़ी तरह खॾ में किराए ऐं आऊं मथे चढ़ां। इहा नीति हली रही आहे, तव्हां बि ॾिसिजो ऐं दुनिया जो हाल आहे। पर संतनि जे संग में इहा नीति न मिलंदी आहे। उहो संतनि जो संग जेको आहे सचो आहे, उन में सचाई मिलंदी आहे। उन खे कर, उन सां तूं पार पवंदे, उन सां तरी पवंदे, उन सां ॿुॾंदे कॾहिं न। छो? संतनि जे संग मंझां, सत्संग मंझां नीच ऊंच मनुष्य तरी आहे। कहिड़ा बि नीच माण्हू हुआ, खोटो कमु कंदा, कासाई हुआ, या ॿिए खे मारण झोड़ण वारो बि कमु कंदा हुआ, घणेई पाप कर्म बि कंदा हुआ। पर संतनि जे संग में आया, उन्हनि जे मन में अचियो त हाणे मूंखे पाप कर्म नाहे करणो। संतनि जो संग छा कंदो आहे? जेॾी महिल तव्हांजी पाप जे पासे वृत्ति वञे त सम्झो असांखे संतनि जो संग कोन्हे। असांखे कोई खोटो संग आहे, जंहिंजे करे असांजो मन खोटे पासे वियो आहे ऐं असांजे मन में पाप जी भावना अचे थी। काम जी भावना अचे, क्रोध जी भावना अचे, लोभ जी भावना अचे, मोह जी भावना अचे, अभिमान जी भावना अचे। असांजो मोह जागे, असांजो मोह वञी करे विषयनि में, संसार जे पदार्थनि में, जायुनि में, माण्हुनि में, व्यक्ति वस्तु स्थान में मोह फासी पए त सम्झो असांजे मन में कुमत आहे। रामायण में इहा ॻाल्हि लिखियलु आहे, हमेशह असांजे मन में ॿई ॻाल्हियूं रहंदियूं आहिनि। छा चई? हमेशह असांजे मन में सुमत कुमत सब के हीअ रहाई। सभिनी जे मन में कुमत बि रहंदी आहे ऐं सुमत बि रहंदी आहे। सार्तावलीअ में नीति शास्त्र में सम्झायो त इहे ॿ सम्झो भई हिकु भाईअ जूं ज़ालूं आहिनि, स्त्रियूं आहिनि। कबहूं सुमत प्रकाश पुन, कबहूं कुमत आधीन। कॾहिं माण्हू सुमतीअ जे प्रकाश में हलंदो आहे, सद्बुद्धि हलंदी आहे, ऐं कॾहिं वरी माण्हूअ खे कुमती हूंदी आहे, उनजे अधीन थी वेंदो आहे। छो जो खोटी ॻाल्हि जे माण्हू अधीन थींदो आहे। जीअं शराब आहे, इन जो माण्हूअ खे शौक़ु न हूंदो आहे, शराब जे माण्हू अधीन थींदो आहे। पर भई तव्हांखे शरबत पीअणो हुजे या मिठो खाइणो, त मिठे खाइण जो शौक़ु आहे, मिठे खाइण जी तव्हांखे इल्लत कान्हे। छा चइनि? शरबत पीअण खे इल्लत न चइबो आहे, शराब पीअण खे इल्लत चइबो आहे। जेतिरी तव्हांखे सम्झ में ॻाल्हि अची सघे।
ॻाल्हि साॻी आहे, कोई ॻाल्हि पहिरां ॿई आहिनि, माना पीअंदो माण्हू कहिड़ो बि जेको पीअंदो, पर हुनखे छा चइबो, हुनखे छा चइबो, हुनखे ख़राबु चइबो, हुनखे सुठो चइबो, हुन में माण्हू अधीन थींदो। जेकर माण्हू नशो कोई कंदो त नशे जे अधीन थींदो, ऐं जेकर सुठी शइ खाईंदो उन जे अधीन कोन थींदो। उनजे माण्हू हेठां ज़ेर न थींदो, उनजे मथां हलंदो। छो जो सुठी शइ आहे त कॾहिं सुमत माण्हू जे मन में अचे त सुमतीअ जो प्रकाश थींदो आहे, उनजे रोशनी में हलंदो आहे। उनखे सही ॻाल्हि सम्झ में ईंदी आहे, छा करियां छा न करियां। सही ॻाल्हि सम्झी करे, सही रस्तो वठी करे, सही क्रिया करे करे, सही ॿुद्धीअ सां सोचे करे, सही निश्चो करे, सही धारणा करे माण्हू सही रस्ते ते हलंदो आहे, सात्विक स्वभाव में हलंदो आहे। प्रेम सां चओ श्री राम। पर जेकर उहा ई साॻी ॻाल्हि कोमतीअ में अची वञे त उनजे हेठां माण्हू थी वेंदो आहे। कोमती ईंदे ई माण्हू दॿिजी वेंदो, कोमती मथां उनजी असरु कंदी। सम्झो मुंहिंजे मन में आरती पियो कयां ऐं आरती कंदे मुंहिंजे मन में खोटी ॿुधी मूंखे ई करणी आहे, मां ॾिस कीअं थो आरती कयां, रजोगुण अची वञे, ॾेखाव जी भावना अची वञे, पोइ आरतीअ मां भॻवान मां ॿियुनि ॻाल्हियुनि मां मन निकिरी वेंदो, पंहिंजी ॿी ॻाल्हि ॾे हली वेंदो, माण्हू उनजे हेठां थी पवंदो। पर जेकर शुद्ध भावना आहे, भॻवान जी आरती कयां पियो, भॻवान जा गुणा न कयां त अखियूं बंदि हूंदियूं, अंदर में उहो परमात्मा अची वेंदो, उन जो निवास थींदो, उन में ॿी ॻाल्हि वरी न ईंदी। एतिरी ॻाल्हि आहे, सुमत अचे या सतो गुण हुजे ऐं रजो गुण हुजे, एतिरो फ़र्क़ु ईंदे ई फ़र्क़ु पवंदो। संत महात्मा घर में अचे, उहो तव्हांखे ईंदे ई अधीन कोन कंदो। पर कोई डाकू अचे तव्हांखे घर में, तव्हांजे कोई छापो पए न, हिकिड़ी ॻाल्हि त ईंदे ई छा कंदो आहे, तव्हांजा टेलीफोन बंदि करे छॾींदो, तव्हांजो ॻाल्हाइणु ॿोलाइणु बंदि करे ॾींदो, मिलणु जुलणु बंदि करे छॾींदो, कंहिंसां हाणे हीउ कढो हीउ कढो, तव्हांखे हेठां करे हलाईंदो। खोटो माण्हू ईंदो न हरदमि हेठां कंदो, ऐं सुठो माण्हू वरी हेठां न कंदो। उहो छा कंदो, पोइ तव्हांखे अञा अप कंदो, अञा तव्हांखे वधाईंदो, अञा तव्हांजो वाधारो कंदो। त हमेशह कहिड़ो संग कजे, संतनि जो कजे कि खोटनि जो कजे, जंहिंजे हेठां दॿिजी हलिजे या जंहिंजे हेठां जंहिंजे सां असां बराबरि मां बि ऊचा वधी वञूं। हू हेठि कंदो, हू मथे कंदो, कहिड़ो संग सुठो? महापुरुषनि जो संग सदाईं सुठो आहे। सतपुरुषनि जो सत्संग सदाईं सुठो सुठो, प्रेम पर संग सदाईं सुठो सुठो, जिते हले प्रेम पर संग सदाईं सुठो सुठो। जो सत्संग में सुख आहे, सो वैकुंठ में भी नाहे। जो सत्संग में सुख आहे, सो वैकुंठ में भी नाहे। जिते आनंद जो त उमंग सदाईं सुठो सुठो, जिते आनंद जो त उमंग सदाईं सुठो सुठो। आहे सफली घड़ी उहाई, जा सत्संग में लाह माह लगाई। सफली घड़ी उहाई, जा सत्संग माह लगाई। सफली घड़ी उहाई, जा सत्संग माह लगाई। सफली घड़ी उहाई, जा सत्संग माह लगाई। सत्संग चढ़ाए
भाई। मिले सत्संग दुर्लभ भाई, वेदन साख सुणाई। हाणे सत्संग जो असुल फ़ाइदो छा चइनि? असुल फ़ाइदो कहिड़ो आहे? सत्संग निभाए नंग सदाई सुठो सुठो। सत्संग निभाए रंग सदाई सुठो सुठो। माण्हू कहिड़ो बि कमु करे पर अंत ताईं निभाए, उन खे पूरो करे, परमात्मा सां, गुरूअ सां, संतनि सां, पंहिंजे सां, पराए सां, नंढे सां, वॾे सां निभाए हले, इहा ॾुखी ॻाल्हि आहे। सिर देवंतो सहज, सिर लाइ ॾियणु ॾाढो सवलो आहे, पर उन में तकलीफ़ घणी न थींदी आहे। आधि घड़ी पलियाम, अधु घड़ी थींदो, थोरो सूरु थींदो, सिर लथो हले ओतिरी सूरु थींदो, ॿियो वरी छा। पर नींह निभावन कठिन है। आयु भर का काम, सारी उम्र का काम, सॼी उमिरि अथई क़ैद में रहणो, एॾी तकलीफ़ ईंदी आहे। पर जेको सत्संग कंदो आहे, सत परमात्मा जो संग कंदो आहे, सचो संग कंदो आहे, जेको सुठो संग कंदो आहे, गुणनि जो संग कंदो आहे, ज्ञान जो संग कंदो आहे, उहो नंग निभाईंदो। हाणे मूंखे सुठे नमूने सम्झाइणु न ईंदो आहे, छा चयां, खोटे नमूने सम्झाइणु ईंदो आहे। उहो संत पियो पुछे, भई मां तव्हांखे 500 रुपया ख़र्ची ॾियां, छा चयां, पर तव्हां 2 कलाक झेड़ो करे ॾेखारियो कंटिन्यू, छा चयां, 2 कलाक कंटिन्यू झेड़ो करे ॾेखारियो। ठीकु आहे, 2 कलाक न 24 कलाक चुप करे वियो, शांतीअ सां नंग निभाए वेंदा, झेड़े वारो नंग न निभाए सघंदा, न थींदो। इहा हिकिड़ी वीचार करण जी ॻाल्हि आहे, केतिरी कमाल जी ॻाल्हि आहे। माण्हूअ खे इहा ई हिकिड़ी सम्झण जी ॻाल्हि आहे त भई असां शांतीअ सां, सचो आहे उमिरि ताईं ॻाल्हाए सघो था। युधिष्ठिर महाराज ॻाल्हायो, तव्हां कूड़ ख़ाली हिकिड़ो महीनो ॻाल्हायो, सच न ॻाल्हायो। हा, मिंट अध जी ॻाल्हि मां चवां कोन थो, केॾी महिल कूड़ कॾहिं सच, ईअं न। भई ख़ाली 1 महीनो सच न ॻाल्हाइणो, सर छड़ो कूड़ ॻाल्हायो त न करे सघंदा, पर सॼी उमिरि सॼो ख़ाली सच ॻाल्हायो त हली सघंदा। गुणनि सां, ज्ञान सां, सत सां, सचाईअ सां, ईमानदारी सां माण्हू हमेशह हली सघंदो आहे, इन सां नंग निभाए सघंदो आहे। सत्संग निभाए नंग सदाई सुठो सुठो। सत्संग निभाए रंग सदाई सुठो सुठो। सुठो 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 सुठो। सत्संग सदाई सुठो सुठो। सत्संग जो सत्संग सदाई सुठो सुठो। इहा हिकिड़ी सत्संग जी ख़ासि ॻाल्हि आहे। शुभ कर्म ऐं सत धर्म में सत्संग लॻाए। सत्संग छा कंदो आहे? असांखे शुभ कर्म जे पासे हलंदो। सत्संग में ईंदो पोइ मन में भाव न थिए मां हीअ जेकर कमु कयां, हिते दया कयां, हीअ दान कयां, हीअ उपकार कयां, हिते सेवा कयां। माण्हूअ जी अंतरात्मा जाॻंदी आहे, छा चयां। ऐं जेकर खोटे संग में वेंदो आहे त अंतरात्मा मरी वेंदी आहे, छा चयां। अंतरात्मा मरंदी आहे कीअं? उहो पंहिंजे अंदर जो आवाज़ बि ॿुधण में न ईंदो आहे, छा चयां। चोर खे, डाकूअ खे, लुटेरे खे, कंहिं खूनीअ खे अंतरात्मा जो आवाज़ ईंदो आहे की न ईंदो आहे? हर कंहिंखे ईंदो आहे। सुठे माण्हू खे बि ईंदो आहे, कोई ॿुधी सघंदो आहे ऐं कोई वरी थोरो ॿुधंदो आहे वरी रेटे छॾींदो आहे, ॿुधो अणॿुधो करे छॾींदो आहे, ऐं कोई वरी उनखे अहसास ई न थींदो आहे। अहसास ई न थींदो आहे। प्रेम सां चओ श्री राम। अज्ञान संधिय निंड मां थो तुरत जगाए। हीउ सत्संग जेको आहे इहो माण्हू खे अज्ञान वारी निंड मां जाॻाए छॾींदो आहे। माण्हू सुम्हियो पियो आहे, हुनखे ख़बर न आहे मूंखे छा करिणो आहे छा न करिणो आहे, पर जॾहिं हुनखे सद्बुद्धि ईंदी आहे त उहो सोचे सघंदो आहे मूंखे हीअं करणु खपे हीअं न करणु खपे। पाण जेको ख़राबु कंहिं सां हलां थो उन सां ख़राबु न हलां, सुठो हलां। असांजा मास्तर साहिब वेठा कान आहिनि, उहे ॿुधाईंदा आहिनि भई घर में ॾेराणी हुजे या नीराण हुजे, न ॻाल्हाइजे की ॻाल्हाइजे। जे सद्बुद्धि हूंदसि त छा कंदो ऐं कुॿुद्धि हूंदसि त छा कंदो? तव्हांजे साम्हूं आहे। हे त घर जूं ॻाल्हियूं आहिनि, तंहिंजे करे मुंहिंजी हिन ॻाल्हि सां कंहिंजे पर्सनल घर सां मूंखे ख़बर बि कोन्हे। ऐं त घर जा नाला ई कोन सुञाणा, माण्हुनि खे बि न सुञाणा।
हिते ईंदा आहिनि खाली एतिरो ई ॾिसां भई हिते आया बसि, इन खां वधीक ख़बर न आहे। पर भाई जीवन में माण्हूअ जी आत्मा कीअं मरंदी आहे ऐं आत्मा कीअं जाॻंदी आहे, माना सुजाॻ थींदी आहे, तव्हांजो ख़्यालु कहिड़ो आहे? आत्मा सुजाॻ हुजे उहा सुठो, या मुई पई हुजे दुनिया जे ॻाल्हियुनि में, दुनिया जे विषयनि में, दुनिया जे भोगनि में, दुनिया जे विकारनि में माण्हूअ जी आत्मा मरी पवंदी आहे। उहा जीअरी न हूंदी आहे, मुअल हूंदी आहे, उनखे जाॻाइणो आहे, सुजाॻ करिणो आहे। संतनि महात्माउनि जो अज्ञान संधी आहे, निंड मां थो तुरत जाॻाए, सत्संग सदा दिलि जी करे साफ़ सफ़ाई। दिलि जेका माण्हू जी आहे न शुद्ध थी वेंदी आहे। परमात्मा हर जॻह ते आहे। छा चयमि? जीअं तव्हां सभई वेठा आहियो, तव्हां सभिनी जो फोटू सभिनी जॻहियुनि ते आहे, हिन भितियुनि में, छितनि में, मथे हेठि सभु हंधि आहे। तव्हांखे बि ॾिसण में न ईंदो आहे, मूंखे बि ॾिसण में न ईंदो आहे। इहा ॻाल्हि मां सभई दफ़ा ॿुधाई आहे। छा चयमि? ॿुधाई आहे त तव्हांजो फोटू इहो ई शरीर जो जीअं वेठा आहियो, हीअं साम्हूं वेठा आहियो, त हीअं तव्हांजो फोटू हिन सभिनी हंधि तव्हांजे चौगिर्द आहे। ऐं चौगिर्द थोरी सम्झण जे लाइ चवां थो, छाकाणि त एतिरो सम्झी सघूं, न त आऊं चवां सॼे दुनिया में तव्हां सभिनी जो फोटू आहे, कैमरा लॻी ईअं ख़ाली रिले कयां त पोइ अमेरिका में लाइव सत्संग न ॿुधंदा आहियो? हुननि सभिनी माण्हुनि जो इहो ई फोटू, भई हेतिरा वेठा आहिनि, केरु वेठो आहे ख़बर न पवंदी आहे। पर सॼी दुनिया न थोरो नंढो करे सम्झूं था। प्रेम सां चओ श्री राम। श्री राम। तव्हां सभिनी जो असां हिन हाल जे अंदरि सभिनी हंधि फोटू आहे। चई त ईअं वरी कीअं थी सघंदो आहे? तव्हांखे ॾिसण में अचे थो? न, ॾिसण में मूंखे बि न ईंदो आहे ऐं ॾिसण में तव्हांखे बि न ईंदो आहे। जी बाक़ी कीअं ख़बर पवंदी? चई हाणे आरसी रख जिते खपई, हिते रख, हुते रख, हुन पासे रख, हिन पासे रख, हिन पासे वॾी आरसी रखो। ईंदो सभिनी जो फोटू हुन में ॾिसण में? तव्हांखे ॾिसण में ईंदो? मूंखे ईंदो? सभिनी खे ॾिसण में ईंदो। त आरसी रखण खां पोइ फोटू आयो या हाणे ई आहे आरसी कान्हे ख़ाली? तीअं जंहिंजो जिसका हृदय शुद्ध है, जंहिंजो परमात्मा गुरुअ जो फोटू गुरु पाण हिन ग्रंथ में आहे। गुरु ग्रंथ को जानियो, प्रकट गुरां की दे, जांका हृदय शुद्ध है, खोज शब्द में। इन शब्द में गुरु आहे, बराबरि आहे, पर जंहिंजो दिलि साफ़ आहे उनखे नज़र ईंदो, जंहिंजी दिलि साफ़ न आहे, जंहिंजो आईनो ख़राबु आहे, जंहिंजो काच साफ़ न आहे, उनखे वरी उहो नज़र न ईंदो। प्रेम सां चओ श्री राम। असांखे असांजो फोटू नज़र नथो अचे जेकर असांजी दिलि काच साफ़ न आहे। त असांजी दिलि साफ़ न आहे त भॻवानु नज़र न ईंदो, या गुण नज़र न ईंदो, ज्ञान नज़र न ईंदो। हिकिड़ो माण्हू आहे झेड़ो पियो करे, छा पियो चवां ध्यानु ॾिजो, हिकिड़ो माण्हू आहे झेड़ो पियो करे, गारियूं पियो ॾिए, घटि वधि पियो ॻाल्हाए, क्रोध में तपी लाल थी विया, उनजे अंदरि आत्मा में घणी मैल आहे। ख़ाली ॿाहिरां ॿाहिरां ॾिसण में अंदर में उहो शांति आई आहे। शांती उन पंहिंजी ढके छॾी आहे, शांती उन पंहिंजी लिकाए छॾी आहे ऐं उनखे शांती ख़ुदि खे नथी मिले। जेकर ख़ुदि खे शांती खपेसि त मिंट में शांति करे वेही रहे त शांती थी वेंदसि, कोई देरि बि न लॻंदी, काई तकलीफ़ बि न थींदी, किथां ॿाहिरां बि न वठणी पवंदी। तीअं शांती चओ, उत्साह चओ, उमंग चओ, मन जी शुद्धता चओ, इहा असां वटि अंदरि ई आहे। जीअं मिसाल आहे, हिकिड़ो कपिड़ो खणी अचो मेरो, हाणे उहो मेरो कपिड़ो आहे, उन में सफ़ाई किथे केॾांहुं वई, केॾांहुं ॿाहिरि वई आहे, घुमणु वई आहे। जीअं असांजो मनु केॾी महिल भई सत्संग वेठा आहियूं, मनु ॿाहिरि हली वेंदो आहे, तीअं कपिड़ो मेरो आहे, उन मां सफ़ाई ॿाहिरि घुमणु वई आहे, ईअं थी सघे? प्रेम सां चओ श्री राम। श्री राम। हिकिड़े राजा खे हिकिड़े वज़ीर इहा ॻाल्हि सम्झाई पई। ॿ हिकिड़ियूं शालूं वठी आयो, लोयूं गरम, उन जूं अछूं वठी आयो, खीर जहिड़ियूं अछूं, चिमकनि पयूं, ॾाढियूं नरम नरम लॻनि पयूं, कोमल कोमल लॻनि पयूं, हल्कियूं हल्कियूं लॻनि पयूं, ऐं थोरो गरमाइश में अहसास बि थिए पियो। अहिड़ी सुठी ॾाढी ॾिसंदे ई दिलि ख़ुशि पई थिए, सुठी शाल लोई हुजे। हा न,
भले कीअं बि हुजे साफ़ु हूंदी आहे त हुनजी शइ कलर कहिड़ो बि हुजे हुनजी चिंता न आहे, पर शुद्धता नज़र ईंदी आहे। हाणे उहो खणी आयो, पोइ छा कयईं, हिकिड़ी लोई हिकिड़ी तार ते ईअं विझी छॾे साम्हूं, सभिनी जे साम्हूं घणेई माण्हू वेठा भई हिते ईअं लटकाए छॾी, ऐं ॿी तार जेका लोई खणी आयो उन सां कुझु सामान वठी आयो, ग्रीस वठी आयो हो। ग्रीस सम्झो था, जेको साइकिल में पंखनि में या मिशन जो तेल वठी आहे, कोल तार वठी आयो, डामर, त ग्रीस लॻाए डामर में उन खे विझी छॾी शाल खे, छा चयमि, वरी कोयलनि जी किर वठी आयो हो, कोयला मोटा मोटा सन्हा माना किर माना रख न, उहे उन में विधई, उन में घुमाई। हाणे लोई जेका आहे जेका नरम नरम हुई सा त कारी कारी थी वई, हथ लॻायो त हथु ख़राबु थी वञे, कारठ लॻी वई, जेका नरम नरम हुई उहा वरी सख़त थी वई, कठोर थी वई। राजा खे चई, राजन हीअ लोई साॻी आहे या ॿी आहे? राजा खां पुछई, सभिनी खां पुछई, भाई हीअ जेका मां शाल टंगी आहे तव्हांजे साम्हूं हीअ बि रखी, हाणे हिन खे अहिड़ो साफ़ु केरु करे ॾेखारे जेका हीअ मूं मेरी कई आहे, ग्रीस में, आयल में, कोल तार में ऐं किर में ख़राबु कई आहे, इनखे पथर जहिड़ी थी वई आहे, इनखे वापसि साफ़ु कयो। वॾा वॾा क्लीनर आया, के ड्राई वारा आया, के वरी आला पाणीअ वारा, के बिना पाणी वारा, के तेल वारा, के पेट्रोल वारा, खोड़ आया। चई हिनखे साफ़ु कयूं, चई साईं साफ़ु त थी वेंदी, चई बाबा जहिड़ी हीअ आहे अहिड़ी, घणो वक़्तु लॻंदो? चई साईं महीनो लॻंदो। चई न बाबा, ॿिए खां पुछई, चई 2 महीना लॻंदा। अड़े पोइ महीने में हू थो कर, तूं 2 महीना थो लॻाई। चई साईं 6 महीना लॻंदा, अञा जेतिरी देरि कंदा हीअ हवा खाईंदी वेंदी, पथर थींदी वेंदी, 12 महीना बि लॻी सघनि था, हींअर 6 महीना लॻंदा। हाणे मां तव्हांखे उहा सॼी ॻाल्हि नथो ॿुधायां, असांजो मन इन खां घटि कारो आहे कि वधीक कारो थियल आहे, ख़बर न आहे। छो चवां मुंहिंजो मन कारो, आउं थोरो थो चवां। असांजो मन जेतिरे ॾींहंनि में उहा शाल साफ़ु थिए ओतिरनि ॾींहंनि में मन बि साफ़ु थी वेंदो, पर एतिरो सचाईअ सां, ईमानदारीअ सां साफ़ु करिणो पवंदो। पेट्रोल सां रोज़ रोज़ धोइणो पवंदो, अलाए घणा किला लीटर, हेॾो महांगो पेट्रोल विझिबो, तॾहिं त वरी मां कोल तार, कारसी उहा सभु निकिरंदी, वरी अलाए घणा हुन में सर्फ आइसियूं, अलाए छा छा पाउडर, डिटर्जेंट विझणा पवंदा, पोइ ओड़ी साफ़ु थी सघे थी। पर साईं ओतिरो मन खे बि अहिड़ो ई साफ़ु करिणो आहे। हाणे तव्हांखे ओतिरो सॻो साफ़ु करण जे वास्ते ग्रीस लाहिणो आहे, कोल तार लाहिणो आहे, किर लाहिणी आहे, सभु लही वेंदा, हा न। जेतिरा उन में हार्डनेस आहे उहा उनजी लाहिणी आहे, उहा बि लही वेंदी। उनजे लाइ सम्झो पेट्रोल खपे त पेट्रोल बि आहे, साबुण खपे, सर्फ खपे, इज़ी खपे, डिटर्जेंट पाउडर खपे, रानी पाल, ओनी अलाए छा थींदा आहिनि, टीनो पाल पुराणे ज़माने जो, जेके आहे सभु खपे, उहो तव्हां वटि हिते आहे, पर बाबा लॻाइणो पवंदो। संतनि जो संग अहिड़ो आहे, छा चयनि, अहिड़े खोटे मन खे, अहिड़े कड़क मन खे, अहिड़े ॾाढे मन खे, अहिड़े सख़त मन खे, अहिड़े कारे मन खे साफ़ु करे छॾींदो। पर भाई संतनि महात्मा जो संग करिणो ई पवंदो, जे न कबो त मज़ो न थींदो। हिन सत्संग में ख़ाली ईअं कोन्हे, सभु कुझु आहे। सत्संग मां ही गंगा आदि तीर्थ वसनि था। तव्हांजे लेखे गंगा हरिद्वार में आहे, पर हरिद्वार में लिखियलु आहे त हिते कान्हे। छा चयमि, असांजे लेखे गंगा, बोलो गंगा मैया की। असां गंगा मैया जी जय हिते भले कयूं, पर हरिद्वार में के कनि के न कनि, के लेखिन के न लेखिन, के पेर विझी करे, अंब विझी करे ऐं हा न थधा करे ऐं पोइ खाईंदा आहिनि, के पिकनिक कंदा आहिनि। हर कंहिं नमूने जा माण्हू ईंदा आहिनि। के हुते वरी हर की पेड़े ते हींअर गर्मी आहे, भीड़ थींदी आहे, पोइ वीचारा ग़रीब माण्हू बि सनानु करण ईंदा आहिनि, त कुझु शाहूकार माण्हू बि ईंदा आहिनि, के चैनूं ॿैनूं
पाए करे ईंदा आहिनि, पोइ केरु कंहिंजी चैन छिकण लाइ वेंदो आहे, केरु कंहिंजा कपिड़नि मां पैसा कढण लाइ वेंदो आहे, केरु कंहिंजा कपिड़ा खणी ईंदो आहे, केरु गंगा ते हर को पंहिंजी भावना सां वेंदो आहे, छा छा वञी करे ईंदा आहिनि उहा उन्हनि खे ख़बर आहे, उहे ॼाणनि। त उन्हनि जे लाइ गंगा उते सम्झो कोन्हे, छा चइनि, उहा भावना कोन्हे, पर जिते भावना आहे, श्रद्धा आहे, विश्वास आहे, हिते आहे त गंगा हिते बि आहे। गंगे गंगे ति यो ब्रूयात योजनानां शतैरपि मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णु लोकम स गच्छति। उहो विष्णु लोक में वैकुंठ में वास कंदो आहे। गंगा ख़ाली 100 कुह परे चए, 100 कुह माना 400, 100 कुह माना 200 मील, 200 मील माना 300 किलोमीटर, एतिरो न न घणेई सव अहिड़ा केतिरा करे छॾियो। भले हितां छा अमेरिका में वञी करे गंगा मैया जी चए, गंगा मैया पहुची वेंदी आहे, अलाए कीअं पहुचंदी आहे, अलाए कहिड़े नमूने पहुचंदी आहे, पहुचंदी आहे जंहिंजी भावना गंगा उन वटि पहुचंदी, उहो पाण पहुचे न पहुचे, भावना वारे वटि उनखे अचिणो ई पए। रावण पुछियो हो शंकर भॻवान खां, प्रेम सां चओ श्री राम, सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी। रावण पुछियो हो कंहिंखां, शंकर भॻवान खां, ऐं सुबुह जो सवेर उथी सनानु पाणी करे भॼंदो भॼंदो डुकंदो डुकंदो अची कैलाश पर्वत ते अचां, अॼु तुंहिंजी पूॼा कयां, ॾाढो टाइम थो लॻी वञे, हिकिड़ो कमु कंदे, चई चओ, चई आउं उते ई पूॼा कयां, उते ईंदे, आउं तो वटि नथो अचां, तूं ईंदे। शंकर भॻवान छा चयो, हा चई हा ईंदुमि। हाणे उनखे त चई तव्हां पंहिंजे घर में कड़ो ॾियो, रूम बंदि कयो, बत्ती बि विसाए छॾियो, ख़ाली भॻवान जी मूर्ति जेका आहे उहा बि अखियुनि सां बत्ती हूंदी, न ॾिसण में त ॾिसण में न ईंदी, अंदर में विहारे ऐं भॻवान खे वेही यादि कयो, भॻवान जी आरती कयो, पूॼा कयो, ईंदो भॻवानु तव्हांजी उहा पूॼा ग्रहण करण जे वास्ते। ऊंदहि में मथां किथे धक बक न लॻी वञे, किरी ॿिरी न पए, ईअं थींदो या भॻवानु ईंदो। छा चयमि, वेद में हिकु जॻह ते लिखियलु आहे भई मां रोज़ु उथी नाम जपींदो आहियां, छा चयमि, ऐं रोज़ु उथी नाम जपींदो आहियां, पर अॼु छा थियो जो मूंखे ॾाढो टीहर तप लॻी वियो, हीअं ॾकां पियो, उथी न पियो सघां, चकर पिया अचनि। हाणे नाम कीअं जपिया, त रोज़ु जपींदो, हाणे उहो नियम केरु पूरो करे, तव्हां ॿुधायो। हा इहा ॻाल्हि ईअं लिखियलु अथव वेद में, वेद में ईअं लिखियलु आहे, भॻवानु चए थो आउं उथी करे उन जी जॻह ते आउं भॼन कंदुमि, पर भई जेको रोज़ु कंदो हूंदो उन जो कंदो, जेको न कंदो हूंदो ईअं ई गोई हणंदो हूंदो, ईअं ई गुला मारींदो हूंदो, सचाई न रखंदो हूंदो, उन वरी न करे सघंदो। सत्संग में सभु तीर्थ रहंदा आहिनि ऐं हिन में फल कोई थोरो न मिलंदो आहे। फल अश्वमेध यज्ञनि मंझां जोई मिले थो, सत्संग ॾे हिकु पेर खणण सां सोई मिले थो, उहो ई साॻियो ई फल हिकु पेर खणण सां मिलंदो आहे। इहा सत्संग जी महिमा श्री भॻवानु सुणाई, भॻवानु पाण हिन सत्संग जी महिमा कंदो आहे। उहो चवंदो आउं रहंदो ई कोन आहियां किथे। हिकिड़े त भॻवानु ॾाढी घटि वधि ॻाल्हि चई छॾी, चई मां वैकुंठ में न रहंदो आहियां, छा चई, नाहम वसामि वैकुंठे, ऐं वैकुंठ में न रहंदो आहियां। ऐं ॿियो वरी छा चई, चई साधुनि संतनि ॿावनि ॿामणनि योगियुनि ऋषियुनि मुनिनि जे दिलि में न रहंदो आहियां, किथे रहंदो आहे। जी एॾी बेइज़ती संतनि जी खणी चई, हा भई संतनि जे दिलि में रहंदो आहियां, कहिड़ो ॻरी वञी आहे छा, कोई तकलीफ़ थिए ई आहे या। पर भॻवानु सौंस थो लिखी छॾियो, योगी नाम हृदय न चए, छा चई, साम्हूं चवणु बेइज़ती न आहे। ऐं भॻवानु एतिरो करे थोरो ख़्यालु रखे आहे, खणी भई चए हा ठीकु आहे, ऐं भई संतनि जे दिलि में खणी रहंदो आहियां, माण्हुनि जी टके पैसे जी श्रद्धा त वधे हा। हाणे संतनि खे केरु पुछंदो ई कोन, ऐं भॻवानु चए थो इहो त कहिड़ो कमु कीअं चओ कई, पर चई भॻवानु चए थो मां सची ॻाल्हि ॿुधाईंदुमि। ऐं संतनि ई लिखी आहे, चई भॻवानु किथे बि रहंदो न आहे, हुनजे रहण जी जॻह का आहे ई कान, ऐं किथे रहणु खपे बि न। छा चयमि, भई जिते केरु रहे थो न उते रहणु खपे ई न, किथे रहिजे, जिते सत्संग हुजे उते रहिजे, न त न रहिजे।
जिते सत्संग हुजे भगवान वरी सत्संग जे चई यद मद भक्ता यत्र गायन्ति जिते मुंहिंजा भगत ॻाईंदा आहिनि मुंहिंजे नाम जप कंदा आहिनि ऐं थोरी थोरी धुनी लॻाईंदा आहिनि वो धीरे ई सही जोर सां न त जोर सां सही धीरे न जीअं खपेव धुनी लॻाईंदा त भॻवान हिते वेहंदो पर भॻवानु इहो हिकिड़ो तव्हांखां ॿियो बि सुवाल थो पुछां भॻवानु धुनी लॻाइण असां अञा शुरू कई न आहे भॻवानु पहिरीं अची वेंदो की धुनी लॻाईंदासीं वरी पोइ ईंदो जीअं मां तव्हांखां सुवाल पुछो आरसीअ में फोटू आरसी रखूं पोइ ईंदो या हाणे ई आहे भॻवानु पहिरीं ईंदो धुनीअ सां पोइ था लॻायूं हाणे भॻवानु वेठो आहे हर कंहिंजे भरिसां मां कल्ह हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई हुई भई हक़ीक़त छा आहे ऐं चवनि त असां सम्झंदा छा आहियूं रास लीला थींदी आहे महारास मंडल चइबो आहे हिकु हिकु गोपीअ जे भरिसां ॿ कृष्ण हूंदा आहिनि इहो क़ाइदो आहे छा चए हिन पासे बि कृष्ण ऐं हिन पासे बि कृष्ण पर रास लीला वटि माण्हू घटि हूंदा आहिनि हा हिकु हिकु जा पैसा ॾियणा वेंदा आहिनि भाई पोइ रास वारा एतिरा माण्हू छोकिरा न रखी सघंदा आहिनि पोइ छा कंदा आहिनि हिकिड़ो कृष्ण ऐं ॿ गोपियूं ऊंधो करे छॾींदा आहिनि न त तव्हां पढ़ी ॾिसजो श्रीमद भागवत भाई मन ॿुधाइजान हिकिड़ी गोपी हूंदी आहे हिन पासे बि हू हूंदो आहे हा ऐं हिन पासे बि उहो ई साॻियो हाणे हिकिड़ो तव्हां भई गोपियुनि खे छॾियो कृष्ण भॻवानु साईं टेऊंराम तव्हांजे हिन पासे आहे की हिन पासे आहे ॿुधायो न तव्हां साईं टेऊंराम जे हिन पासे बि आहियो हुन पासे बि आहियो ईअं आहे आऊं साईं टेऊंराम जे हिन पासे ई आहियां हुन पासे कान आहियां पर साईं टेऊंराम हेॾां बि आहे हेॾां बि आहे ॻाल्हि मुंहिंजी बराबरि लॻेव थी की न भई भई ईअं न तव्हांजो भई शास्त्र में लिखियलु कोन्हे तूं मां रज पंहिंजो धुको थो हणी ईअं त न आहे न मुंहिंजी ॻाल्हि जेका आहे उहो वेद में त जेतिरो लिखियलु आहे ओतिरो ई ॼाणंदो पर संत की महिमा वेद न जाने जेता सुने एता ई बखाने उहो ओतिरो ई ॼाणंदो पर संत जेका पकी ॻाल्हि ॿुधाईंदो ऐं बि तव्हांखे कची ॻाल्हि न ॿुधाईंदो छो ॿुधायां कची जॾहिं पकीअ में फ़ाइदो आहे ऐं मूंखे पकी ॻाल्हि अचे थी त पकी ॿुधाईंदुमि कची छो ॿुधाईंदुमि पोइ जे हेॾां केरु आहे ऐं हेॾां केरु आहे तव्हांजे हेॾां केरु आहे हेॾां केरु आहे अॻियां केरु आहे पुठियां केरु आहे हेठां केरु आहे मथां केरु आहे ॾिसूं था जय गुरु टेऊं राम बाबा जय गुरु टेऊं राम जय गुरु टेऊं राम बाबा जय गुरु टेऊं राम जय गुरु टेऊं राम बाबा जय गुरु टेऊं राम जय गुरु टेऊं राम बाबा जय गुरु टेऊं राम सभई चओ जय गुरु टेऊं राम बाबा जय गुरु टेऊं राम जय गुरु टेऊं राम बाबा जय गुरु टेऊं राम ओ जय गुरु टेऊं राम बाबा जय गुरु टेऊं राम जय गुरु टेऊं राम बाबा जय गुरु टेऊं राम सभई चओ राम बाबा जय गुरु टेऊं राम जय गुरु टेऊं राम बाबा जय गुरु टेऊं राम असांजे ॿिन्ही पासे चइनी पासे हेठां मथां चौगिर्द अराउंड जंहिंखे चइबो आहे सभिनी पासे उहो परमात्मा कीअं आहे हिकिड़ो मिसाल ख़ाली ॿुधायां थो असांजे सभिनी पासे कीअं आहे ही पाणीअ जो वॾो हेॾो तलाउ हुजे हा न 10-20 फुट पाणी हुजे ऐं आउं उन में हेठि 2 मिंट अंदरि विहां साहु बंदि करे त मुंहिंजे कहिड़े पासे पाणी हूंदो आहे कहिड़े पासे पाणी हूंदो आहे अच्छा मिस्त्री हूंदी आहे कहिड़े पासे खां वेठी हूंदी आहे लॾो हूंदो आहे कहिड़े पासे खां वेठो हूंदो आहे जेतिरा मिसाल ॻोल्हींदा मिली वेंदा काई वॾी ॻाल्हि न तव्हांखे ख़बर बि आहे पर बाबा भॻवान खे एतिरो वरी सम्झणो पए उहो संतनि जे संग में इहा ॻाल्हि सम्झ में ईंदी आहे छा चए संतनि जो आहे संग सचो फल अश्वमेध जो यज्ञनि मंझां जोई मिले थो सत्संग ॾे हिकु पेर खण सां सोई मिले थो सत्संग जी महिमा श्री भॻवान पाण आ ॿुधाई भॻवानु पाण मुख सां पंहिंजे सत्संग जी महिमा वई ॿुधाए कवि कोविद रामायण में तुलसीदास हिकिड़ी चौपाई लिखी आहे चौपाई पहिरीं चवां थो चवण सां विधि हरि हर विधि हरि हर कवि कोविद
सत्संग जी महिमा। पाण पहिरीं विष्णु भॻवानु ॻाइणु लॻो, लक्ष्मी वठी वियसि। विष्णु ब्रह्मा ॻाइणु लॻो, सरस्वती या सावित्री वठी वियसि। शंकर भॻवानु ॻाइणु लॻो, पार्वतीअ चई त संत हिन जो मथो खपाए छॾींदा। हिन महिमा कॾहिं ख़तमु थींदी छा? उनखे गीले वई। शेषनाग खे चयनि तूं ॻाए, की मुंहिंजो बि भाउ खुलियो, ॻाइणु लॻो। हज़ार में अञा ताईं ॻाए पियो, उनजी खुटी कान्हे। उनखे गई घरवारी अथसि कोन्हे, केरु वठी वञेसि भई। वरी संतन महात्मा जो असां बि था ॻायूं। केतिरा कवि थिया जिन वेही लिखी, केतिरा लेखक थिया, केतिरा गुणी जन थिया, सभिनी वेही आई। विधि हरि हर कवि ऐं कोविद माना ॼाणू जेके आहिनि, इन्हनि जी वाणी संतनि जी महिमा ॻाईंदे 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 थकिजी पिया। असित गिरी समम स्यात् कज्जलम सिंधु पात्रे सुर तरुवर शाखा लेखनी पत्र मुरवी लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालम तदपि तव गुणानाम ईश पारम न याति। भगवान जे गुणनि जो पार केरु पाए नथो करे। सात समुद्र की स्याही करूं, लेखनी करूं बन राय, पृथ्वी को कागज़ करूं तो भी गुरु गुण लिखिया न जाए। लिखी केरु सघंदो न, केरु चई सघंदो न, केरु ॿुधाए सघंदो न, केरु ॿुधी सघंदो न। एतिरी घणी महिमा आहे। इन करे सत्संग मझां ज्ञान ध्यान भक्ति मिले थी, सभु हितां ई मिलंदो आहे। टेऊं प्रेम नेम संधी जुगती मिले थी, प्रेम नेम जी जुगती मिलंदी आहे। मुक्तीअ खां बि वधीक हिन सत्संग जी महिमा आहे। इन करे इहो सत्संग असां सदाईं कंदा रहूं। इन जे लाइ असांजो भाउ खुले थो। सुभाणे 20 तारीख़ आहे, पोइ हिकु ॾींहुं छॾियो। 21 तारीख़ सुबुह साईं टेऊंराम साहिब जे जनम जा पाठ रखिया। 5 ॾींहं वरी उहा ज्ञान वार्ता ॿुधंदासीं। ऐं विच में 23 तारीख़ जुलूस में बि हलंदासीं। ॿिया बि जेको प्रोग्राम हूंदा सभई। पर जुलूस में कीअं हलणो आहे? जेको धुनी लॻाए हलंदो उनखे फल पूरो मिले, ऐं धुनी न लॻाए त ख़ाली ईअं ई उनजो परिश्रम हिकिड़े खे वृथा आहे। परिश्रम आहे, ख़ाली उनजी महिनत टंगूं वेही सुकाईंदो। हाणे टंगुनि में सूरु पवंदुसि। अॼु धुनी लॻाईंदो त सूरु न पवंदो। भाई इलाज बि आहे की न? भले सूर वारो हले पर सूरु लही सघे थो। धुनी लॻाइण वारे जो त हलो मां सूरु पवंदो करे ऐं मथो खपाईंदो आहियां। प्रेम सां चओ श्री राम। त उहो गुरू महाराज ॾींहुं मल्हाईंदासीं। हींअर टाइम पूरो थी वियो आहे।